अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हेठ टीवी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी। हिकु नज़र हेडलाइन। डिग्री रिपोर्ट मुजाहिद मर डिग्रीअ में साद किफ़ायत सेंटर ते ड्यूटी कंदड़ टीम पुलिस एहलकारनि ऐं वज़ीफ़ो वसूल करण लाइ आयल माण्हुनि जा कोरोना वायरस जी तस्दीक लाइ सैंपल अॼु ॿिए ॾींहुं वरिता विया। तफ़सील मूजिब गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल डिग्रीअ में क़ाइमु साद किफ़ायत सेंटर ते ॿीहर डॉक्टरनि जी टीम पहुती ऐं कमु कंदड़ टीम पुलिस एहलकारनि ऐं वज़ीफ़ो वसूल करण लाइ आयल माण्हुनि जा सैंपल वरिता विया। उन मौक़े ते डॉक्टर इलियास जट ऐं डॉक्टर अज़म क़ाइम खानी साहब हिन खे ॿुधायो त सेंटर ते परे परे जे इलाइक़नि खां मर्द ऐं औरतूं रोज़ाने जे बुनियाद ते पैसा वसूल करण लाइ अची रहिया आहिनि, जंहिं करे उते ड्यूटीअ ते मौजूदु पुलिस एहलकार ASI अनवर जरवार, ASI परवेज़ लोकस, आसिफ वज़ीफ़ो खणण लाइ आयल अकबर चांग, इमरान कंबरानी समेत कुल 15 ॼणनि जा कोरोना वायरस जी तस्दीक लाइ सैंपल वरिता विया। हिननि सेंटर ते मौजूदा आवाम खे अपील कई त कोरोना वायरस खां बचाव लाइ एहतियाती उपाउ ते अमल करे पाण में समाजी विथीअ रखो ऐं हथ मिलाइण खां परहेज़ कयो त जीअं कोरोना वायरस खे वधीक पखेड़ खां बचाए सघिजे।